सेवण में अवां सां ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी की रिपोर्ट मुताबिक सेवन तालके में अमन अमान कायम करण लाइ SSP जामशोरो मोहम्मद तारिक नवाज़ सेवन तालके के अमलदारन के हुकुम कयो आहे त सेवन तालके ऐं जामशोरे ज़िले में अमन अमान जो ख़ास ख्याल कयो वञे। भान सईदाबाद की पुलिस SSP जामशोरो मोहम्मद तारिक नवाज़ के हुकुम ते भान सईदाबाद पुलिस एक्शन में अची वई। SHO भान सईदाबाद आगा अरसलान पठान की अगवानी में पुलिस पारा मुख्तलिफ हंधन ते स्निप चेकिंग शुरू कई वई आहे। पुलिस शनी लिंके रोड भान सईदाबाद, जोही मोड़ भान सईदाबाद ऐं टिल्टी रोड भान सईदाबाद ते ईंदड़ वेंदड़ गाड़ियुन के चेकिंग कई पई वञे। SHO भान सईदाबाद जो चवण हो त स्निप चेकिंग करण जो मकसद ॾोहारिन ते नज़र रखणो आहे। भान सईदाबाद शहर ऐं उन जे आस पास के इलाइक़नि में अमन अमान लाइ पुलिस कोशिशूं वठी रही आहे। ॾोहारिन के कॾहिं भी माफ़ न कयो वेंदो। भान सईदाबाद ऐं उन जे आस पास के इलाइक़नि में अमन कराइण मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे।